सेवण मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण जे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट मेडिकल साइंस अस्पताल करप्शन जो घर बणिजी वई। डॉक्टर अस्पताल जे मरीज़नि खे नकुली दवाऊं ॾियण लॻा। बुखार जो सिरप ब्रूफेन जे बदिरां एक्सीबेन सिरप मासूम ॿारनि लाइ ख़तरनाक साबित थी वियो। ॿारनि खे पीआरण सां ख़तरनाक रिएक्शन ऐं तेज़ बुखार में मुब्तला। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण जे करोड़नि रुपयनि जी बजेट हूंदे बि डॉक्टर मरीज़नि खे दवाऊं नकुली लिखी ॾेई रहिया आहिनि या त वरी मरीज़नि खे ॿाहिरि जूं दवाऊं लिखी ॾियण लॻा आहिनि। जॾहिं त अस्पताल जा मुलाज़िम ऐं डॉक्टर टाइम सां ड्यूटीअ ते न पहुची रहिया आहिनि। स्टाफ ड्यूटीअ ते देर सां अचण करे मरीज़नि खे परेशानीअ सां मुंहुं ॾियणो पवे थो। ह्यूमन राइट प्रोटेक्शन फोरम तालका सेवण जे नायब सदर मोहम्मद वारिस कोरेजो जी न्याणी मासूम फातिमा खे हल्को बुखार थियो। मोहम्मद वारिस यकदम पंहिंजी नंढड़ीअ खे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण खणी अची डॉक्टराणीअ खे ॾसियो, जंहिं बैदि डॉक्टराणी ही दवा लिखी ॾिनी, जेका दवा पीआरण सां नंढड़ी मासूम खे रिएक्शन थियो, जंहिंजे करे नंढड़ी वधीक बीमार थी पई। मां अवाम खे इहो चवणु चाहींदुसि त ख़ुदा पंहिंजे बचनि ते रहम कयो, पंहिंजनि ॿारनि खे नकुली दवाउनि पीआरण खां बचायो। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल हाणे को सो घर बणिजी वई आहे।